ओबाड़ शहर के रहवासी तलाकशुदा फौजिया बोजदार पारा मां ऐं भाउ खे साण करे अॻूणी मुड़ुस मुनीर बोजदार ऐं साथियुनि शबीर बोजदार रमज़ान बोजदार बोजदार ॿियनि पारां घर मथां हमलो करे खेसि अगवा करण जी कोशिश दौरान ज़ख़्मी करण तोड़े ॿियनि ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। मौक़े ते संदसि चवण हो त मीरपुर माथुर पुलिस पारां उबतो संदसि वालिद शेर मोहम्मद बोजदार खे गिरफ़्तार कयो, जंहिंजी हू सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। मीरपुर माथुर पेरिस स्कूल बाड़ो एहतिजाज दौरान फौजिया बोजदार ऐं संदसि वारसनि मां हूरा बोजदार ऐं भाउ रियाज़ बोजदार अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त उन्हनि सां नाहक कयो वियो आहे। 2 साल थी विया आहिनि, मुंहिंजे निकाह टुटल आहे, कागज़ आहिनि, ज़ोर मांखे कल्ह आया आहिनि अगवा करण, मारियो अथनि, कुटियो अथनि। मुंहिंजो मुड़ुसु हुयो, मुंहिंजा सौट हुया, ॾेर हुया, मुंहिंजो चाचो हुयो। धीउ जा 2 साल थिया आहिनि, निकाह टुटल आहे। हाणे रोज़ाना असांखे धमकियूं, मुंहिंजे पुट खे धमकियूं, मुंहिंजे मुड़ुस खे धमकियूं। कल्ह आया आहिनि, मुंहिंजे घर में गिरी सॼो पाड़ो शाहिद आहे, अची छोकिरी खे कुटियो अथनि, मारियो अथनि, रत सां ॻाढ़ो। पाड़े वारा आया आहिनि, उन्हनि छोकिरी खे छॾायो। सुबुह जो सवेरे वरी अची कुराड़े खे अगवा करे कुराड़े खे खणी विया। कल्ह असांजे घर ते हमलो कयो अथनि, मुंहिंजी भेण खे धक्का मारिया अथनि। उन खां पोइ मुंहिंजे पीउ खे सुबुह जो अगवा पुलिस वठी करे फ़रियाद करे उतां खणी आया आहिनि। असां सां इंसाफ़ कयो वञे, असां सां नाहक थींदो पिया। पहिरें बि 2 चकर हमला कया अथनि, असां चयो सबुरु कयोसीं। हुननि मुताबिक़ त फौरी तौर ते संदसि वालिद खे आज़ादु करे उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk